टंडो जान मोहम्मद मां खे ख़बर ॾींदा हलूं त टंडो जान मोहम्मद लॻ ॻोठ हाजी गुलाम हैदर आराई दे 202 जे आसपास जे ॻोठनि में चोरनि बाहि ॿारे छॾी है। रोज़ बरोज़ चोरियूं थियण लॻियूं आहिनि। हाजी गुलाम हैदर आराई मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त चोरनि असांखे तंग करे छॾियो आहे। टीं राति बि असांजे ॻोठ मां छेलो चोरी थियो। वरी अॼु राति जो असांजे पाड़े मां चाचे इनायत हुसैन जे घर मोहसिन आराई जी पठ चोरी थी है। सुबुह जो पेरनि ऐं खोजी कुतनि जी मदद सां पेर खयासीं त पेर ऐं खोजी कुता शफ़ी मोहम्मद लेगारी जे दर कया। असां हिनखे ज़मीन वेहण लाइ ॾिनी है। शफ़ी मोहम्मद चयो त मुंहिंजो छोकिरो ऐं नाठी राति घर कोन हुआ। सुबुह जो कराची हलिया विया आहिनि। असांजो पीर धुर थियो आहे। इंशाअल्लाह फ़ैसिलो थींदो। असांखे ज़रूरु इंसाफ़ मिलंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।